नगर पाप नगर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया जी करे आया। जेकॾहिं दोस्तो अवां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अचे, अव्हां खे मिले बहितर खां बहितर हिकु बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तो, ॻाल्हि कंदासीं ड्रामनि जी। जी हाँ, जीअं अव्हां जो असांजो साथ आहे ड्रामनि वारो, ड्रामनि जी अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त उन ड्रामे जी पूरी अपडेट अव्हां जे नज़र कंदो रहां। दोस्त जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक लाख ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नज़ीर अटक पंजाब खां, असगर अली थेबो बदीन कढण शहर खां, उनजी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे शेर सोलंकी साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं अॼु असांजो ॿियो न्यू दोस्त आयो आहे मीरो ख़ान खां, क़ुर्बान अली। जी आदा क़ुर्बान अली भाउ, अव्हां जी वॾी महिरबानियूं। अलाह साईं अव्हां खे ख़ुशि रखे, अव्हां जे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ॿियो आहे नियाज़, अधो असांजो नियाज़, उहो बि असांजो शाह बंदर जेको आहे रोड खां आहे, हुन दोस्त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं हुन खां अलावा शेर सोलंकी लालू रंग खां, उहो हमेशह असांखे दिलियूं माणींदो आहे, कमेंट कंदो आहे, उन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं जेकर दोस्तो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो ऐं अव्हां बि अगरि पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था, पंहिंजे नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो, कहिड़े मुल्क मां कहिड़ी कंट्रीअ मां अव्हां असांजो हीउ ड्रामो ॾिसो पिया, ऐं जेके बि सिंधी ड्रामा आहिनि अव्हां ॾिसो पिया, किथां किथां कहिड़े कहिड़े मुल्कनि मां, कहिड़े शहर मां, कहिड़े ॻोठ मां ॾिसो था पिया, इहो सभु अव्हां फ़ौरन मुंहिंजे हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो उते सिंधीअ में, चाहे अंग्रेज़ी में, चाहे उर्दू में। जेके बि असांजा सिंधी सम्झंदड़ दोस्त आहिनि त उन्हनि खे गुज़ारिश आहे त जल्दी में पंहिंजो नालो बि लिखनि, पंहिंजी ज़ात बि लिखनि, त जीअं अचण वारी वीडियो में नाले सां उन्हनि दोस्तनि जो शुक्र अदा कयां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। कुझु दोस्त अॻिले वीडियो में, कुझु उन्हनि दोस्तनि जो दादा अव्हां सिर्फ़ु वीडियो अपलोड कयो था ऐं ड्रामा कुझु भला न आहिनि, कुझु ड्रामनि में कुझु मयार उहो न आहे। जी हाँ दोस्तो, जीअं त हींअर स्टार्टिंग में त वेरनि जी बस्ती तमामु ॾाढो भलो ड्रामो हलियो पियो, हुन खां पोइ हींअर जेको KTN ते हलंदड़ हीउ ड्रामो आहे पाप नगर, जंहिंजा डायरेक्टर आहिनि जावेद खाराणी साहिबु ऐं ज़फ़र ऐं पंहिंजो मुमताज़ ख़ासकली साहिबु। हिन जा जेको डायरेक्टर आहिनि तमामु हिकिड़ी बहितरीनु लाजवाब सोप सीरियल आहे, जेका ॾिसंदड़ वटां आहे। अमां तमामु सभिनी दोस्तनि खे इहा पसंदि बि ईंदी, मां उमेदु कयां थो। ऐं हिन जी स्टोरी ऐं वेरनि जी बि स्टोरी में थोरो कोई 19-20 जेको फ़र्क़ु आहे त फ़र्क़ु आहे। जीअं बालाज खान होॾां एस भट्टी साहबरनि खे ऐं चिबड़ खे जीअं क़ैद कई वठो, हिते वरी रोशन क़ैद आहे, ऐं जो हिते वॾो भाउ क़ैद आहे। साॻियो सेम कहाणी आहे। ऐं ॾिसणो इहो पवे थो त उहा त पब्लिक उन्हनि खे वेरनि जी बस्ती खे का बि एॾी भली मौत कोन ॾिनी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त पाप नगर जेको हीअ स्टोरी आहे, ॿिन्हिनि जी स्टोरी सेम हिकु ई आहे। ॾिसूं त हीअ नंबर खणे थी, हीअं की माण्हू ॾिसनि था या नथा ॾिसनि, ऐं ॾिसंदड़ अव्हां ई जेको आहे न इहा मोट ॾींदव, अव्हां ई कमेंट कंदव, अव्हां ई ॿुधाए सघो था त हीउ ड्रामो अव्हां खे कीअं थो लॻे। पाप नगर जीअं जंहिंजूं 5 क़िस्तूं ऑन-एयर थी चुकियूं आहिनि, ऐं तमामु जीअं स्टार्टिंग वरी जेको म्यूज़िक आहे ऐं म्यूज़िक ऐं जेका एडिट कई आहे, ऐं उहो बि असांजो मुंहिंजो पंहिंजो प्यारो दोस्त आहे शहनवाज़ सुमरो साहिबु, ऐं तमामु बहितरीनु ड्रामे जी एडिट म्यूज़िक वग़ैरह जेको लॻायो आहे, तमामु बहितरीनु ऑडियो कंप्लीट आहे, बिल्कुलु ॾिसण वटां आहे। ऐं दोस्त जेके दोस्त हींअर ॾिसनि पिया त ज़रूरु पंहिंजी जेको आहे राय खां असांखे आगाह कनि त अव्हांखे हीउ ड्रामो पाप नगर कीअं लॻे थो, जंहिंजा डायरेक्टर जावेद खाराणी, मुमताज़ ख़ासकली, ऐं जंहिंजा DOP आहिनि
आरिफ अली चन्ना साहब ऐं हुन खां अलावा हिनजे जेके राइटर आहिनि राइटर केरु आहिनि इहो अव्हांखे अॻिली क़िस्त में ज़रूरु ॿुधाईंदुसि पढ़ंदुसि मां ईअं पियो पढ़ियो न आहे अव्हां दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाईंदुसि जावरी साहब आहिनि कोई नालो जो मूंखे ज़हन तां लथो बीठो आहे बहरहाल कन्फर्म करे अव्हांखे अॻिले वीडियो में उनजो बि राइटर जो बि नालो ज़रूरु ॾींदासीं तमामु दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो त दोस्तो अव्हां असांखे हिन ड्रामे बाबति ज़रूरु 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 आगाही ॾींदा त अव्हांखे हीअ जेकी लोकेशन आहे हीअ ड्रामे जो जेको मयार आहे ऐं जेका ड्रामे जी जेकी कलरकेशन आहे एडिट वारे जो कमु कीअं आहे कैमरा वारे जो कमु कीअं आहे डायरेक्टर राइटर एक्टर जो कमु कीअं आहे इहो असांखे ॿुधायो जल्दी 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 में ॿुधायो त ख़बर पवे त कहिड़ा कहिड़ा दोस्त असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया ऐं जल्दी जल्दी में पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजे शहर जो नालो पंहिंजे मुल्क जो नालो कमेंट बॉक्स में अचो ऐं फ़ौरन जल्दी मोकिलो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं दोस्तनि खे मां इहा बि गुज़ारिश कंदो हलंदुसि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीअ लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी मारवाड़ा जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी पश्तो पंजाबी उर्दू बिरोइकी बलोची सराइकी मारवाड़ी थरी जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि सिंध में रहंदड़ तमामु जेके ॿियनि मुल्कनि में सिंधी जेके सम्झनि था या हीअ वीडियो हीअ ड्रामा जेके दोस्त असांजा इहे ॾिसनि था पिया सभिनी खे इहे रिक्वेस्ट आहे त अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा पंहिंजी नियाणियुनि जी पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा उन्हनि नंढड़नि खे उन्हनि ॿारनि खे उन्हनि बचड़नि खे पंहिंजनि खे पंहिंजी नज़रसानी में रखंदा करो गंदे माहौल खां बचाए रखो जीअं दोस्तो इहो ई त मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज हूंदो आहे त जीअं मां चाहींदो आहियां त हर वीडियो में मैसेज ॾींदो आहियां उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे पहिरीं प्यारनि खे त मन अलाह करे को दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते बि अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं हीअ मैसेज सदका जारिया करे हिन खे शेयर बि कंदा करो कमेंट ज़रूरु कंदा करो ऐं वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदो हिन में खेरू बुर्ले जी बि तमामु बहितरीनु अदाकारी थी वई आहे ऐं उस्ताद अकबर जी बि तमामु हिकिड़ी बहितरीनु अदाकारी आहे हिन में बिल्कुलु साधो चरियाण जो हिकिड़ो कैरेक्टर करे थो पियो तमामु बहितरीनु ऐं हुन खां अलावा बाक़ी बि हिकु दोस्त आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी जो त सेम उहो ई कैरेक्टर आहे अब्बास गोल जी तमामु बहितरीनु कैरेक्टर आहे ऐं सादिया चन्ना जो बहितरीनु कैरेक्टर आहे हाणे ॾिसंदड़ असीं अदाकार आहियूं असांखे त असीं पंहिंजे अदाकार जी अदाकारनि जी गिला नथा करे सघूं पर बि दोस्त ॿुधाए सघो था दोस्त ॾिसंदड़ आहियो असांजो मयार खे असांजे हिननि अदाकारनि खे फ़नकारनि खे इन्हनि जो राय ज़रूरु ॾींदा करो त दोस्तो इहा ई हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी आहे वॾी महिरबानी जेकॾहिं अञा ताईं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त पोइ हुनखे छा चवंदुसि अदा महिरबानी करे प्लीज़ 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 जल्दी जल्दी में चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं अचण वारे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन दोस्तनि ते पहुचे अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात वॾी महिरबानी दोस्तनि जी वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा वॾी महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो मां आहियां पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो भली करे आया जी करे आया। जेकॾहिं दोस्तो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ
बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अचे, अव्हां खे मिले बहितर खां बहितर हिकु बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तो, ॻाल्हि कंदासीं ड्रामनि जी। जी हाँ, जीअं अव्हां जो असांजो साथ आहे ड्रामनि वारो, ड्रामनि जी अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त उन ड्रामे जी पूरी अपडेट अव्हां जे नज़र कंदो रहां। दोस्त, जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख तोरा, लख लाइक लाकर ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नज़ीर अटक पंजाब खां, आसगर अली थेबो बदीन कढण शहर खां, उन जी वॾी महिरबानियूं, लख तोरा, लख लाइक। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे शेर सोलंकी साहिबु, उन जी वॾी महिरबानियूं। ऐं अॼु असांजो ॿियो बि न्यू दोस्त आयो आहे मीरो ख़ान खां, क़ुर्बान अली। जी आदा क़ुर्बान अली भाउ, अव्हां जी वॾी महिरबानियूं। अलाह साईं अव्हां खे ख़ुशि रखे, अव्हां जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ॿियो आहे नियाज़, अधो असांजो नियाज़, उहो बि असांजो शाहबंदर जेको आहे रोड खां आहे, उन दोस्त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं हुन खां अलावा शेर सोलंकी लालू रंग खां, उहो हमेशह असांखे दिलियूं माणींदो आहे, कमेंट कंदो आहे, उन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं जेकर दोस्तो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो ऐं अव्हां बि अगरि पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था, पंहिंजे नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो, कहिड़े मुल्क मां, कहिड़ी कंट्रीअ मां अव्हां असांजो हीउ ड्रामो ॾिसो पिया, ऐं जेके बि सिंधी ड्रामा आहिनि अव्हां ॾिसो पिया, किथां किथां कहिड़े कहिड़े मुल्कनि मां, कहिड़े शहर मां, कहिड़े ॻोठ मां ॾिसो था पिया, इहो सभु अव्हां फ़ौरन मुंहिंजे हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो उते सिंधीअ में, चाहे अंग्रेज़ी में, चाहे उर्दू में। जेके बि असांजा सिंधी सम्झंदड़ दोस्त आहिनि, सभिनि खे गुज़ारिश आहे त जल्दी में पंहिंजो नालो बि लिखनि, पंहिंजी ज़ात बि लिखनि, त जीअं अचण वारी वीडियो में नाले सां उन्हनि दोस्तनि जो शुक्र अदा कयां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। कुझु दोस्त अॻिले वीडियो में, कुझु उन्हनि दोस्तनि चयो था अव्हां सिर्फ़ु वीडियो अपलोड कयो था ऐं ड्रामा कुझु भला न आहिनि, कुझु ड्रामनि में कुझु मयार उहो न आहे। जी हाँ दोस्तो, जीअं त हींअर स्टार्टिंग में त वेरनि जी बस्ती तमामु ॾाढो भलो ड्रामो हलियो पियो, हुन खां पोइ हींअर जेको KTN ते हलंदड़ हीउ ड्रामो आहे पाप नगर, जंहिंजा डायरेक्टर आहिनि जावेद खाराणी साहिबु ऐं ज़फ़र ऐं पंहिंजो मुमताज़ ख़ासकली साहिबु। हिननि जा जेको डायरेक्टर आहिनि, तमामु हिकिड़ी बहितरीनु लाजवाब सोप सीरियल आहे, जेका ॾिसंदड़ वटां आहे। अमां तमामु सभिनी दोस्तनि खे इहा पसंदि बि ईंदी, मां उमेदु कयां थो। ऐं हिन जी स्टोरी ऐं वेरनि जी बि स्टोरी में थोरो कोई 19-20 जेको फ़र्क़ु आहे त फ़र्क़ु आहे। जीअं बालाजी खान होॾां एस भट्टी साहबरनि खे ऐं चिबड़ खे जीअं क़ैद कई वठो, हिते वरी रोशन क़ैद आहे, ऐं जो हिते वॾो भाउ क़ैद आहे, साॻियो सेम कहाणी आहे। ऐं ॾिसणो इहो पए थो त उहा त पब्लिक उन्हनि खे वेरनि जी बस्ती खे का बि एॾी भली मोट कोन ॾिनी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त पाप नगर जेको हीअ स्टोरी आहे, ॿिन्हिनि जी स्टोरी सेम हिकु ई आहे। ॾिसूं त हीअ नंबर खणे थी, हीअं की माण्हू ॾिसनि था या नथा ॾिसनि, ऐं ॾिसंदड़ अव्हां ई जेको आहे न इहा मोट ॾींदव, अव्हां ई कमेंट कंदव, अव्हां ई ॿुधाए सघो था त हीउ ड्रामो अव्हां खे कीअं थो लॻे। पाप नगर जीअं जंहिंजूं 5 क़िस्तूं ऑन-एयर थी चुकियूं आहिनि, ऐं तमामु जीअं स्टार्टिंग वरी जेको म्यूज़िक आहे ऐं म्यूज़िक ऐं जेका एडिट कई आहे, ऐं उहो बि असांजो मुंहिंजो पंहिंजो प्यारो दोस्त आहे शहनवाज़ सुमरो साहिबु, ऐं तमामु बहितरीनु ड्रामे जी एडिट म्यूज़िक वग़ैरह जेको लॻायो आहे, तमामु बहितरीनु ऑडियो कंप्लीट आहे, बिल्कुलु ॾिसण वटां आहे। ऐं दोस्त जेके दोस्त हींअर ॾिसनि पिया त ज़रूरु पंहिंजी जेको राय खां असांखे आगाह कनि त अव्हांखे हीउ ड्रामो पाप नगर कीअं लॻे थो, जंहिंजा डायरेक्टर जावेद खाराणी, मुमताज़ ख़ासकली, ऐं जंहिंजा DOP आहिनि आरिफ़ अली चन्ना साहिबु। ऐं हुन खां अलावा जेके राइटर आहिनि, राइटर केरु आहिनि इहो अव्हांखे अॻिली क़िस्त में ज़रूरु ॿुधाईंदुसि, पढ़ंदुसि, मां ईअं पढ़ियो न आहे, अव्हां दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाईंदुसि। जावरी साहिबु आहिनि, कोई नालो जो मूंखे ज़हन तां लथो बीठो आहे। बहरहाल कन्फर्म करे अव्हांखे अॻिले वीडियो में उनजो बि राइटर जो बि नालो ज़रूरु ॾींदासीं।
तमामु दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टिकंदा टणंदा रहो। त दोस्तो असांखे हिन ड्रामे बाबति ज़रूरु 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 आगाही ॾींदा। तव्हांखे हीअ जेका लोकेशन आहे, हीअ ड्रामे जो जेको मयारु आहे ऐं जेका ड्रामे जी जेकी कलरकेशन आहे, एडिट वारे जो कमु कीअं आहे, कैमरा वारे जो कमु कीअं आहे, डायरेक्टर राइटर एक्टर जो कमु कीअं आहे, इहो असांखे ॿुधायो। जल्दी 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 में ॿुधायो त ख़बर पवे त कहिड़ा कहिड़ा दोस्त असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया। ऐं जल्दी जल्दी में पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो कमेंट बॉक्स में अचो ऐं फ़ौरन जल्दी मोकिलो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं दोस्तनि खे मां इहा बि गुज़ारिश कंदो हलंदुसि, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, पंजाबी, उर्दू, बिरोइकी, बलोची, सराइकी, मारवाड़ी, थरी, जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि, सिंध में रहंदड़ तमामु जेके ॿियनि मुल्कनि में सिंधी जेके सम्झनि था, या हीअ वीडियो, हीअ ड्रामा जेके दोस्त असांजा इहे ॾिसनि था पिया, सभिनी खे इहे रिक्वेस्ट आहे त अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा, पंहिंजी नियाणियुनि जी, पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा, उन्हनि नंढड़नि खे, उन्हनि ॿारनि खे, उन्हनि बचड़नि खे, पंहिंजनि खे पंहिंजी नज़रसानी में रखंदा करो, गंदे माहौल खां बचाए रखो। जी हाँ दोस्तो, इहो ई त मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज हूंदो आहे त जीअं मां चाहींदो आहियां त हर वीडियो में मैसेज ॾींदो आहियां उन्हनि दोस्तनि खे, पंहिंजे पहिरीं प्यारनि खे, त मन अलाह करे को दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते बि अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। ऐं हीअ मैसेज सदका जारिया करे हिन खे शेयर बि कंदा करो, कमेंट ज़रूरु कंदा करो, ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदो। हिन में खेर बुरड़े जी बि तमामु बहितरीनु अदाकारी थी वई आहे, ऐं उस्ताद अकबर जी बि तमामु हिकिड़ी बहितरीनु अदाकारी आहे। हिन में बिल्कुलु साधो चरियाण जो हिकिड़ो कैरेक्टर करे थो पियो, तमामु बहितरीनु। ऐं हुनखां अलावा बाक़ी बि हिकु दोस्त आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी जो, त सेम उहो ई कैरेक्टर आहे। अब्बास गोल जी बि तमामु बहितरीनु कैरेक्टर आहे। ऐं सादिया चन्ना जो बि बहितरीनु कैरेक्टर आहे। हाणे ॾिसंदड़ आहियो असीं अदाकार आहियूं, असांखे त असीं पंहिंजे अदाकार जूं या अदाकारनि जी गिला नथा करे सघूं, पर बि दोस्त ॿुधाए सघो था, दोस्त ॾिसंदड़ आहियो, असांजो मयार खे, असांजे हिननि अदाकारनि खे, फ़नकारनि खे इन्हनि जो राय ज़रूरु ॾींदा करो। त दोस्तो इहो ई हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी आहे। वॾी महिरबानी, जेकॾहिं अञा ताईं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त पोइ हुनखे छा चवंदुसि अदा महिरबानी करे प्लीज़ 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 जल्दी जल्दी में चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आइल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं अचण वारे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन दोस्तनि ते पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात। वरी महिरबानी, दोस्तनि जी वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा। वरी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया जी करे आया। जेकॾहिं दोस्तों अवां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अचे, अव्हां खे मिले बहितर खां बहितर हिकु बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तों, ॻाल्हि कंदासीं ड्रामनि जी। जी हाँ, जीअं अव्हां जो असांजो साथ आहे ड्रामनि वारो, ड्रामनि जी अपडेट अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त उन ड्रामे जी पूरी अपडेट अव्हां जे नज़र कंदो रहां। दोस्त जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख तोरा, लख लाइक लाकर ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नज़ीर अटक पंजाब खां, असगर अली थेबो बदीन कढण शहर खां, उन जी वॾी महिरबानियूं, लख तोरा, लख लाइक। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे शेर सोलंगी साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं अॼु असांजो हिकु ॿियो बि न्यू दोस्त आयो आहे मीरो ख़ान खां, क़ुर्बान अली। जी आदा क़ुर्बान अली भाउ, अव्हां जी वॾी महिरबानियूं। अलाह साईं अव्हां खे ख़ुशि रखे। अव्हां जे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ॿियो आहे न्याज़, अधो असांजो न्याज़, उहो बि असांजो शाह बंदर जेको आहे रोड खां आहे, हुन दोस्त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं हुन खां अलावा शेर सोलंगी लालू रंग खां, उहो हमेशह असांखे दिलूं माणींदो आहे, कमेंट कंदो आहे, उन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं जेकर दोस्तो अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो ऐं अव्हां बि अगरि पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था, पंहिंजे नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो, कहिड़े मुल्क मां कहिड़ी कंट्रीअ मां अव्हां असांजो हीउ ड्रामो ॾिसो पिया, ऐं जेके बि सिंधी ड्रामा आहिनि अव्हां ॾिसो पिया, किथां किथां कहिड़े कहिड़े मुल्कनि मां, कहिड़े शहर मां, कहिड़े ॻोठ मां ॾिसो था पिया, इहो सभु अव्हां फ़ौरन मुंहिंजे हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो उते सिंधीअ में, चाहे अंग्रेज़ी में, चाहे उर्दू में। जेके बि असांजे सिंधी सम्झंदड़ दोस्त आहिनि सभिनि खे गुज़ारिश आहे त जल्दी में पंहिंजो नालो बि लिखनि, पंहिंजी ज़ात बि लिखनि, त जीअं अचण वारी वीडियो में नाले सां उन्हनि दोस्तनि जो शुक्र अदा कयां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। कुझु दोस्त अॻिले वीडियो में, कुझु उन्हनि दोस्तनि जो दादा अव्हां सिर्फ़ु वीडियो अपलोड कयो था ऐं ड्रामा कुझु भला न आहिनि, कुझु ड्रामनि में कुझु मयार उहो न आहे। जी हाँ दोस्तो, जीअं त हींअर स्टार्टिंग में त वेरनि जी बस्ती तमामु ॾाढो भलो ड्रामो हलियो पियो, हुन खां पोइ हींअर जेको KTN ते हलंदड़ हीउ ड्रामो आहे पाप नगर, जंहिंजा डायरेक्टर आहिनि जावेद खाराणी साहिबु ऐं ज़फ़र ऐं पंहिंजो मुमताज़ ख़ासकली साहिबु। हिननि जा जेको डायरेक्टर आहिनि तमामु हिकिड़ी बहितरीनु लाजवाब सोप सीरियल आहे, जेका ॾिसंदड़ वटां आहे। अमां तमामु सभिनी दोस्तनि खे इहा पसंदि बि ईंदी, मां उमेदु कयां थो। ऐं हिन जी स्टोरी ऐं वेरनि जी बि स्टोरी में थोरो कोई 19-20 जेको फ़र्क़ु आहे त फ़र्क़ु आहे। जीअं बालाज खान होॾां एस भट्टी साहबरनि खे ऐं चिबड़ खे जीअं क़ैद कई वठो, हिते वरी रोशन क़ैद आहे ऐं जो हिते वॾो भाउ क़ैद आहे। साॻियो सेम कहाणी आहे। ऐं ॾिसणो इहो पवे थो त उहा त पब्लिक उन्हनि खे वेरनि जी बस्ती खे का बि एॾी भली मोट कोन ॾिनी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त पाप नगर जेको हीअ स्टोरी आहे, ॿिन्हिनि जी स्टोरी सेम हिकु ई आहे। ॾिसूं त हीअ नंबर खणे थी, हीअं की माण्हू ॾिसनि था या नथा ॾिसनि, ऐं ॾिसंदड़ अव्हां ई जेको आहे न इहा मोट ॾींदव, अव्हां ई कमेंट कंदव, अव्हां ई ॿुधाए सघो था त हीउ ड्रामो अव्हां खे कीअं थो लॻे। पाप नगर जीअं जंहिंजूं 5 क़िस्तूं ऑन-एयर थी चुकियूं आहिनि ऐं तमामु जीअं स्टार्टिंग वरी जेको म्यूज़िक आहे ऐं म्यूज़िक ऐं जेका एडिट कई आहे, ऐं उहो बि असांजो मुंहिंजो पंहिंजो प्यारो दोस्त आहे शहनवाज़ सुमरो साहिबु। ऐं तमामु बहितरीनु ड्रामे जी एडिट म्यूज़िक वग़ैरह जेको लॻायो आहे, तमामु बहितरीनु ऑडियो कंप्लीट आहे, बिल्कुलु ॾिसण वटां आहे। ऐं दोस्त जेके दोस्त हींअर ॾिसनि पिया त ज़रूरु पंहिंजी जेको आहे राय खां असांखे आगाह कनि त अव्हांखे हीउ ड्रामो पाप नगर कीअं लॻे थो, जंहिंजा डायरेक्टर जावेद खाराणी, मुमताज़ ख़ासकली ऐं जंहिंजा DOP आहिनि आरिफ़ अली चन्ना साहिबु। ऐं हुन खां अलावा हिनजे जेके राइटर आहिनि, राइटर केरु आहिनि,
इहो अव्हांखे अॻिली क़िस्त में ज़रूरु ॿुधाईंदुसि पढ़ंदुसि मां ईअं पियो पढ़ियो न आहे अव्हां दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाईंदुसि जावरी साहिबु आहिनि कोई नालो जो मूंखे ज़हन तां लथो बीठो आहे बहरहाल कन्फर्म करे अव्हांखे अॻिले वीडियो में उनजो बि राइटर जो बि नालो ज़रूरु ॾींदासीं तमामु दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो त दोस्तो अव्हां असांखे हिन ड्रामे बाबति ज़रूरु 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 आगाही ॾींदा त अव्हांखे हीअ जेको लोकेशन आहे हीअ ड्रामे जो जेको मयार आहे ऐं जेका ड्रामे जी जेकी कलरकेशन आहे एडिट वारे जो कमु कीअं आहे कैमरा वारे जो कमु कीअं आहे डायरेक्टर राइटर एक्टर जो कमु कीअं आहे इहो असांखे ॿुधायो जल्दी 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 में ॿुधायो त ख़बर पवे त कहिड़ा कहिड़ा दोस्त असांजो हीउ ड्रामो ॾिसनि था पिया ऐं जल्दी जल्दी में पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजे शहर जो नालो पंहिंजे मुल्क जो नालो कमेंट बॉक्स में अचो ऐं फ़ौरन जल्दी मोकिलो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं दोस्तनि खे मां इहा बि गुज़ारिश कंदो हलंदुसि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीअ लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी मारवाड़ा जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी पश्तो पंजाबी उर्दू बिरोइकी बलोची सराइकी मारवाड़ी थरी जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि सिंध में रहंदड़ तमामु जेके ॿियनि मुल्कनि में सिंधी जेके सम्झनि था या हीअ वीडियो हीअ ड्रामा जेके दोस्त असांजा इहे ॾिसनि था पिया सभिनी खे इहे रिक्वेस्ट आहे त अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा पंहिंजी नियाणियुनि जी पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा उन्हनि नंढड़नि खे उन्हनि ॿारनि खे उन बचड़नि खे पंहिंजनि खे पंहिंजी नज़रसानी में रखंदा करो गंदे माहौल खां बचाए रखो जीअं दोस्तो इहो ई त मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज हूंदो आहे त जीअं मां चाहींदो आहियां त हर वीडियो में मैसेज ॾींदो आहियां उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे पहिरीं प्यारनि खे त मन अलाह करे को दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते बि अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं हीअ मैसेज सदका जारिया करे हिन खे शेयर बि कंदा करो कमेंट ज़रूरु कंदा करो ऐं वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदो हिन में खैरू बुर्रे जी बि तमामु बहितरीनु अदाकारी थी वई आहे ऐं उस्ताद अकबर जी बि तमामु हिकिड़ी बहितरीनु अदाकारी आहे हिन में बिल्कुलु साधो चरियाण जो हिकिड़ो कैरेक्टर करे थो पियो तमामु बहितरीनु ऐं हुनखां अलावा बाक़ी बि हिकु दोस्त आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी जो त सेम उहो ई कैरेक्टर आहे अब्बास गोल जी बि तमामु बहितरीनु कैरेक्टर आहे ऐं सादिया चन्ना जो बहितरीनु कैरेक्टर आहे हाणे ॾिसंदड़ असीं अदाकार आहियूं असांखे त असीं पंहिंजे अदाकारनि जी गिला नथा करे सघूं पर बि दोस्त ॿुधाए सघो था दोस्त ॾिसंदड़ आहियो असांजो मयार खे असांजे हिननि अदाकारनि खे फ़नकारनि खे इन्हनि जो राय ज़रूरु ॾींदा करो त दोस्तो इहो ई हिकिड़ी मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी आहे वॾी महिरबानी जेकॾहिं अञा ताईं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त पोइ उनखे छा चवंदुसि अदा महिरबानी करे प्लीज़ 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 जल्दी जल्दी में चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं अचण वारे मुंहिंजी वीडियो जो नोटिफिकेशन दोस्तनि ते पहुचे अव्हांखे मिले बहितर खां बहितर मालूमात वरी महिरबानी दोस्तनि जी वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा वरी महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़।